ایک سندھ جوان ایک ثقافت جوان نارو صدا جی سندھ جوان جی سندھ جوان ایک سندھ جوان ایک ثقافت جوان نارو صدا جی سندھ ہڑا. ناظرین عوامی نیوز میں خبریں سلسلو جاری ہے. وقت ہے کہ پروما خبر ڈیندا ہلوں تو عوامی نیوز 7 جی ایک اہم گرجانی عوامی نیوز ایچ ڈی جی ہیڈ آفیس کے پرو میں چیئرمین عبدالرزاق راجپوت کی صدارت میں تھی گزری. جے میں ایم جمن کمبر ممتاز بوزدار فضل الرحمان عمرانی مہتاب اعظم ملا محمد رضوان راجپوت شرکت کئی. عوامی نیوز کی گرجانی میں پورے ملک میں ثقافتی ॾियारो ملائण کے حوالے سے غور کयो وयो जंहिं में मुतफ़िक़ राय सां सिंध तो में साह असांजो तालीम सां ही चाह असांजो जे सिरे हेठि 5 दिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो वियो. पूरे मुल्क में अवामी न्यूज़ पारां ॾिनल सॾु सिंध तो में साह असांजो तालीम सां ही चाह असांजो सकाफ़ती ॾियारो ईद करे मल्हायो वेंदो. इन ॾिसम में अवामी न्यूज़ जे रिपोर्टरनि खे थींदड़ सकाफ़ती ईद जे प्रोग्रामनि खे भरपूर कवरेज ॾियण जे लाइ ताक़ीद कंदे सिंध जे अदीबनि आबादगारनि वकीलनि पोरियतुनि मुलाज़िमनि वापारियुनि हारियुनि सान्यावंदनि उस्तादनि शागिर्दनि ऐं सिंध जी सुञाण औरतुनि खे अपील कंदे सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो सॾु ॾिनो आहे. ऐं हर भेरे जीअं हिन भेरे बि सकाफ़ती प्रोग्रामनि खे अवामी न्यूज़ पारां भरपूर कवरेज ॾियण जो ऐलान कयो आहे. अस्सलाम वालेकुम. मेरी तरफ से तमाम अवामी न्यूज़ के नाज़रीन और मेरे तमाम रिपोर्टरों को जो है वो मेरी तरफ से सलाम कबूल हो. हर साल की तरह इस साल भी जो है अवामी न्यूज़ अपनी रवायतों को बरकरार रखते हुए 5 दिसंबर को जो सिंध की सकाफत का दिन मनाया जा रहा है, उस हवाले से जो है आज अवामी न्यूज़ के ऑफिस में मेरे साथ जुम्मन कुमार, मुमताज़ बोजदार, फजल उमरानी, मेहताब आज़म मला और रहमान जो है इस तकरीब में और इस मीटिंग में शामिल थे. उस हवाले से जो है आज हमने ये मीटिंग की है. तो इसके अंदर जो है आज हमने हमारा जो नाम सेलेक्ट किया है और स्लोगन जो दिया है, हमेशा जो अवामी न्यूज़ ने अपना तसल्सल बरकरार रखते हुए आज भी जो है अपना एक मुनफरिद थोड़ा नाम है, थोड़ा सा हटकर वो दिया है, सिंध तो में सा असांजो तालीम सा आहे चाह असांजो. तो इस स्लोगन के तहत जो है अवामी न्यूज़ एच जो है 5 दिसंबर को जो सकाफती दिन है वो मना रही है. आज उसका बाकायदा जो है इस मीटिंग के अंदर ऐलान किया गया है. इंशाअल्लाह 5 दिसंबर सकाफत का दिन जो है वो अवामी न्यूज़ जो है भरपूर तरीके से मनाएगी. इसके साथ साथ में हमारे जो रिपोर्टर हैं मुख्तलिफ शहरों में मैं उनसे भी इल्तिजा करूँगा कि 5 दिसंबर के हवाले से जो हमने ये स्लोगन दिया है, सिंध तो में सा असांजो तालीम सा है चाहे असांजो, इस स्लोगन के साथ जो है वो अपने भरपूर तरीके से जो है अपने शहरों के अंदर जो है प्रोग्राम रखवाएँ, मच कचेरियाँ रखवाएँ और दूसरी एक्टिविटीज़ करवाएँ, स्कूलों में प्रोग्राम रखवाएँ. क्योंकि तालीम भी जो है वो ज़रूरी है, सिंध भी ज़रूरी है और तालीम भी ज़रूरी है. अवामी न्यूज़ एच डी पारां 5 दिसंबर ते सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां अॼु अवामी न्यूज़ एच डी ऑफिस में डायरेक्टर साहब तरफ़ां जेका मीटिंग रखी वई चेयरमैन साहब तरफ़ां, उन में सभिनी साथियुनि जे मुतफ़िक़ राय सां असां सॼी सिंध जे वाहिनि वस्तुनि जे हवाले सां जेको स्लोगन जेको अवामी न्यूज़ एच डी पारां ॾिनो वियो आहे, जंहिंमें सिंध तो में सा असांजो तइलीम सां आहे चाह असांजो जे स्लोगन हेठि जे नारे हेठि सॼी सिंध जे वाहिनि वस्तुनि में हिकिड़ो पैगाम पहुचंदो. ऐं सॼी सिंध में असां इहो माण्हुनि खे पैगाम ॾियणु चाहियूं था त सिंध तइलीम जो दरियाउ आहे, सिंध तइलीम जो समुंडु आहे. छाकाणि त अॼु खां 5000 साल असां पोइते वेंदासीं मोइन जे दड़े में त इल्म जो घर. जेकॾहिं असां मकली जे मकान ॾांहुं वेंदासीं या ठठे ॾांहुं वेंदासीं त उते कंहिं वक़्त में ठठे में 300 दीनी मदरसा हुआ, इल्म जो गढ़ हो. उन हवाले सां जेकॾहिं सिंध जो आफ़ाक़ी शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, जेके पूरी दुनिया शाइरनि जो सरताज करे मञे थी, उहो सिंध जो सरताज आहे, उहो शाइरनि जो सरताज आहे, उहो इल्म जो सोजरो आहे, इहो इल्म जी लाट आहे. इहो असांखे वॾो पैगाम ॾिए थो. उनखां सवाइ हज़रत सचल सरमस जंहिं हफ़्त ज़बान शाइर जंहिंखे सॾियो वञे थो, जेको 5 ॿोलियुनि में तमामु लाजवाब ऐं वज़नदार ऐं ख़ूबसूरत शाइरी सॼी सिंध खे पूरी दुनिया खे ॾिनी आहे. उनखां अलावा सिंध कलंदर ऐं गिरोड़ी जहिड़ा अज़ीम इंसान पैदा कया आहिनि. जेकॾहिं असां अल्फ़ाबेट ॾांहुं वेंदासीं त सिंधी अल्फ़ाबेट जेका अलफ़ खां वठी ये ताईं उहा मख़तूम अबू अल हसन ठठवी या मोहम्मद हाशिम ठठवी जहिड़ा अज़ीम बुज़ुर्ग या बेदल फ़क़ीर बेदल बेकस जहिड़ा अज़ीम इंसान सिंध पैदा कया आहिनि. अचो त पाण हीअ 5 दिसंबर सकाफ़त जो ॾींहुं जेको आहे जोश ख़रोश शान ऐं शौक़ सां मल्हायूं ऐं सिंध जे झरनि झंगनि वाहिणियुनि वस्तुनि ॻोठनि जा असां सिंधी माण्हू समूरा पोड़ा ॿुढा पका नंढा वॾा ॿार अचो त इन ॾींहं खे पंहिंजे सकाफ़ती ईद तौरु मल्हायूं ऐं ईद जो समां हुजे. उन ॾींहं ते औरतूं पंहिंजे घरनि में सिंधी खाधा तयारु कनि. असांजा नौजवान जेके आहिनि उहे मल रांदियूं, बेलाड़ो रांदियूं, वंज वाट रांदियूं या
समूरनि स्कूलनि में अहिड़े क़िस्म जूं सकाफ़ती असांजूं रांदियूं जेके आहिनि उहे थियणु घुरिजनि ऐं असां उन ॾींहं ते तमामु भलोड़ सारा सिंधी सकाफ़ती वेस पायूं अजरकूं ओढियल हुजनि पटकनि जूं वड़ियूं ॿधल हुजनि सिंधी टोपियूं पातल हुजनि सिंधी वेस सां असां हुजूं ऐं पूरी दुनिया खे इहो महसूसु करायूं त असांजी सकाफ़त असांजी ॿोली असांजी तहज़ीब असांजूं रीतूं असांजूं रस्मूं पूरी दुनिया में रिच आहिनि पूरी दुनिया में शाहूकार आहियूं असांजी सकाफ़त पूरी दुनिया में जेका सकाफ़त आहे उन में सिंध जहिड़ी सकाफ़त हेसि ताईं पूरी दुनिया में कंहिं वटि बि न आहे। अवामी न्यूज़ HD पारां हर साल जीअं हिन साल बि असांजी जेका मीटिंग थी आहे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत जी ने सदारत में उनमें जेको मुतफ़िक़ तौर ते फ़ैसिलो कयो वियो आहे त हिन साल बि सकाफ़ती ईद सकाफ़ती ॾियारो धाम धूम सां मल्हायो वेंदो ऐं उनमें उहे ई सकाफ़ती जा रंग हर साल जा हिन साल बि चिटिया वेंदा ऐं उहा ख़ुशी जो ॾियारो मल्हायो वेंदो ऐं उनमें मुतफ़िक़ राय सां हिकिड़ो स्लोगन जो जेको तय थियो आहे उनमें इहो आहे त सिंध तो में साह असांजो सिंध तो में साह असांजो तइलीम सां आहे चाह असांजो इन सिरे हेठि असीं जेको हिन सकाफ़ती ईद मल्हाईंदासीं ऐं अपील कंदासीं खिपरो जे शहरनि समेत सिंध जे पाकिस्तान ऐं सिंध पूरी दुनिया जे कुंड कुड़िछ में रहंदड़ अजरक टोपी पाईंदड़ पटके पाईंदड़ कोडर कुआड़ी खणंदड़ उन माण्हुनि खे हारियुनि खे मज़दूरनि खे ज़मींदारनि आबादगारनि खे शहरनि वापारियुनि खे त उहे असांजी सकाफ़ती ईद सां गॾु सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ इहो असांजो साथ ॾियनि ऐं असां भरपूर तरीक़े सां मल्हाइनि। जी अस्सलाम वालेकुम मुंहिंजो नालो मेहताब आज़म आहे ऐं सिंध जे सकाफ़ती ॾींहं जे हिसाब सां अॼु आउं अवामी न्यूज़ जे ऑफ़िस में मौजूदु आहियां ऐं अवामी न्यूज़ जे ऑफ़िस में असां थोरी मीटिंग रखी आहे सिर्फ़ु नाले जी सिलेक्शन जे लाइ ॾाढो सुठो नालो अवामी न्यूज़ जो चेयरमैन सेलेक्ट कयो आहे जंहिंजो आहे सिंध तो में साह असांजो तइलीम सां आहे चाह असांजो इन रीति जे हिसाब सां असां जेको नालो रखियो आहे ऐं सिर्फ़ु इहो पैगाम ॾियणु चाहींदुसि पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे प्यारनि खे पंहिंजे सिंधियुनि खे त इन ॾींहं खे जोश ऐं जज़्बे सां मल्हाइनि। अवामी न्यूज़ जे तरफ़ां अॼु जेका मीटिंग रखी वई 5 दिसंबर जे हवाले सां सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां जेको स्लोगन ॾिनो वियो आहे सिंध तो में साह असांजो तालीम सां आहे चाह असांजो ॾाढो सुठो स्लोगन आहे। असांजी मीटिंग में सीनियर साफ़ी मुमताज़ CEO अब्दुल रज़ाक साईं जुमन मीटिंग में मौजूदु आहे जंहिं हीउ स्लोगन रखियो वियो आहे भरपूर नमूने सां इहो 5 दिसंबर मल्हायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।